जीए सिंध महाज तरफ़ां शीदी ॻोठ में कामरेड मामा बारात ख़ासकेली जी यादि में प्रोग्राम कयो वियो, जंहिं में सियासी समाजी धुरियुनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾी तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते प्रोग्राम जीए सिंध महाज जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जूणे जो ख़िताब कंदे चयो आहे त मामा बारात ख़ासकेली मलीर समेत कराची बहिराड़ियुनि जे वजूद ऐं ॿियनि शयुनि जे बका लाइ मुसलसिल जिदोजहद कई। हुन ॻोठ ॻोठ वञी माण्हुनि खे मुनज़िम कयो ऐं जिदोजहद कई। हू ज़िम्मेवार क़ौमी कारकुन हुयो ऐं पार्टी उसूलनि ज़ाब्तनि ते अमल कयो। हुन वधीक चयो आहे त सिंध ते हिन वक़्तु धारियुनि जी यलगार आहे। ॻोठ खे ड्राहे संदन अबाणनि ज़मीनुनि ते कब्ज़ो करे बहरिया टाउन, DHA, फिज़ाया टाउन ऐं कानूनियूं ठाहियूं पयूं वञनि, जिन ख़िलाफ़ बारात ख़ासकेली जहिड़नि कारकुननि जी कयल जिदोजहद जी सख़्त ज़रूरत आहे। उन मौक़े ते पाकिस्तान ख़ासकेली इत्तेहाद जे मरकज़ी वाइस चेयरमैन मोहम्मद याकूब ख़ासकेली चयो आहे त असांजी क़ौमी काफ़िले खे बारात ख़ासकेलीअ जे विछोड़े सां कापारी धकु लॻो आहे। मलीर में पाण बचाइण ऐं बुनियादी हक़ हासिल करण लाइ सघारी जिदोजहद जी ज़रूरत आहे। उन मौक़े ते सहाफ़ी सामी मेमण, हमज़ो पंवर, यूनिस ख़ासकेली, अली मस्तोई, अमीर बख्श ख़ासकेली, ग़ुलाम रसूल बलोच, सागर ख़ासकेली ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।